GS न्यूज़ में खबरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं लखी खां अब्दुरज़ाक महर जी पीर ॻोठ लॻे ओढा नारे जा हलंदड़ तकरार जो निबेरो महर हाउस वज़ीराबाद में थियो आहे। जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। पीर ॻोठ लॻे ओढा ऐं नारे जा तकरार जो हलंदड़ निबेरो अॼु वज़ीराबाद महर हाउस में मीर मंज़ूर खान पंवर MNA अलहाज गौसबश खान महर जी सरपंचीअ में थियो आहे। जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। पीर ॻोठ लॻे ओढा ऐं नारे जा हलंदड़ तकरार जो निबेरो अॼु महर हाउस वज़ीराबाद में थी गुज़रियो। ॿिन्ही धुरनि मशीरनि में मोहम्मद खान जुणेजो, मौज़म खान अब्बासी, सरदार ज़ुल्फ़कार अली सरकी, अज़हर अली कमारियो, मीर शहरयार खान शर, मोहम्मद ज़मान खान उमरानी, शफ़क़त हुसैन खान जखरानी मशीर तौर शरीक थिया। धुरनि जे मथां ओढा बिरादरीअ ते 8 खून, नारे जा बिरादरीअ साबित थियण ते नारे जा बिरादरीअ मथां मजमूई तौर 1 करोड़ 20 लख ॾंढ विधो वियो, जॾहिं त ओढनि 3 ज़ख़्मियुनि नारेजनि जे मथां 9 लख। निबेरो में नारे जा बिरादरीअ 3 खूननि, ओढा बिरादरीअ मथां साबित थियण ते 3 खूननि जे 45 लख ॾंढ विधो वियो, जॾहिं त नारे जा बिरादरीअ जी 1 औरत ऐं मर्द ज़ख़्मियुनि जो ॾंढ 28 लख मुक़ररु कया विया। ओढनि जे मथां बक़ाया 20 लख मुक़ररु कया विया। धुरियुनि खे भाकुर पाराए खीर खंड करे निबेरो थियण खां पोइ इलाइक़े वासियुनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो GS न्यूज़।